मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मज़ेदार। हाणे हीअ ॻाल्हि यादि कजो, मातम शुरू काथों थो थिए, सम्झो था न साईं? मातम शुरू किथां थो थिए? जीअं जो काफ़िलो पहुतो, इमाम हुसैन अली मक़ाम जो सुर मुबारक पहुतो, कैदी पहुता, गिरफ़्तार पहुता, न्याणियूं पहुतियूं यज़ीद जे घर में के अहिड़ियूं औरतूं जंहिंजी हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम सां रिश्तेदारी हुई। अरब तहार साईं, मथे डानग में त मिलिया पे न पाण में, खानदान बथे वञी को हिकिड़ो थियो पे। हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जे आल बैतन जो काफ़िलो जंहिं वक़्त में पहुतो आहे, यज़ीद जो ॾिठो त हेॾो ज़ुल्म थी वियो आहे, इमाम हुसैन शहीद थियो आहे, बच्चा गिरफ़्तार थिया आहिनि, ऐं मूंखे दुनिया जी बि का बि हुकूमत को बि माण्हू मुस्लमान क़यामत ताईं चङो कोन चवंदा, ग़लती त करे वेठो आहियां, पर हाणे अहिड़ो खेल खेॾां, अहिड़ी अटकल कयां, अहिड़ो नमूनो कयां जो पाण तो बार लाहियां, ईअं मशहूर कयां त मां हुसैन खे कोन मारायो आहे, पर इब्न ज़ियाद मारायो आहे। मां चयो हो इब्न ज़ियाद खे त जेरो वठी आहे, पर हुन मारे छॾियो आहे, त जेकॾहिं थुक लानत मातौ लहे ऐं उहा वञी इब्न ज़ियाद जे मथां पवे। हाणे पंहिंजे बचाव ख़ातिर, पंहिंजे इज़त खे बचाइण जे ख़ातिर हुन हिकिड़ो ढोंग ठाहियो। कंहिं ठाहियो अबा? यज़ीद। ॾाढे चो कंहिं ठाहियो? पंहिंजी इज़त पियो बचाए त दुनिया चवंदी नबी जो बच्चो, नबीअ जी औलाद, नबीअ जो खानदान, ख़ातून जन्नत जो जिगरगोश, अलीअ जो बचड़ो, आख़िरी नबीअ जो आख़िरी ॾोहटो माराई, क़यामत ताईं दुनिया लानत विझंदी। तव्हां जेकॾहिं अहिड़ो खेल खेलां जो माण्हू चवनि त हिन वीचारे जो ॾोह ई कोन हो। काफ़िलो ॾिसी यकदम घर वियो, अञा काफ़िले खे पंहिंजे महफ़िल में कोन थो घुराए। घर वञी पंहिंजे ज़ालुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे भाॼाइनि खे, पंहिंजे चाचुनि खे, पंहिंजे मामिन खे, सॼे खानदान खे चई जल्दी कयो, देर न कयो, सभु कारा कपिड़ा पायो। छा कयो? ॾाढे तो चओ, कारा कपिड़ा पायो। अॼुकल्ह फैशन थी वियो आहे, 11 महीना तुंहिंजा छा कपिड़ा महरम थींदो, पोइ फैशन में खणी कमीस कारी कंदे या का चकारी कंदे, या तोखे ख़बर आहे कान का? रसूलुल्लाह फरमाइनि था क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकाह जंहिं महिल दोज़खी दोज़ख ॾे मोकिलींदो त कारा कपिड़ा पाराए पोइ मोकिलींदो। कारो कपिड़ो दोज़ख जी निशानी आहे। छा जी निशानी आहे? खबरदार मता आइंदा ग़लती कंदो हुजे। 11 महीना अच्छा कपिड़ा, 12 महीने कारा कपिड़ा, कहिड़ी शरीयत ठाही थी? यज़ीद पंहिंजे बच्चनि खे चयो त जल्दी कारा कपिड़ा कयो। छा थी वियो आहे? हुसैन मारिजी वियो आहे, उनजो लाश पहुची वियो आहे, काफ़िलो अची वियो आहे, असां ते क़यामत ताईं थुक लानत वसंदी। कारा कपिड़ा कयो, पिटियो कुटियो, मातम कयो, रड़ियूं कयो, ऐं ईअं चओ त असां कोन मारायो आहे, इब्न ज़ियाद मारायो आहे। मां बि तव्हां सां गॾु रोवां थो, तव्हां बि गॾु रड़ियूं कयो, दाहूं कयो, मातम कयो, पिटियो कुटियो, त जीअं दुनिया लिखे त वेचारे जो ॾोह कोन हो। हिन हमराह जे घर में धोवा चौकड़ी शुरू थी वई, कारा कपिड़ा शुरू थी विया, पिट कुट शुरू थी वई, रड़ियूं थियूं, दाहूं, वारोड़े वारो ज़ुल्म थी वियो। जंहिं महिल काफ़िलो वेझो पहुतो आहे, मायूं पंहिंजा वार पटींदियूं ॿाहिरि निकिरी आयूं, रवा लाहे छॾियऊं, सीना कुटींदियूं आयूं, मथे में धूड़ विझंदियूं आयूं। केरु हूं चो यज़ीद जूं माइटियाणियूं, केरु अबा? ॾाढे घणा जो ॿाहिरि निकितियूं, वाह वाह अली तुंहिंजे औलाद तां कुर्बान वञा। शेरे ख़ुदा जी न्याणी हज़रत ज़ैनब काफ़िले में आहे, चओ सुभान अल्लाह। उहा बि काफ़िले जो रंगूरो ॾिसी जंहिं महिल औरतूं वेझूं पहुतियूं आहिनि यज़ीद जूं ऐं यज़ीद जे खानदान जूं, कारा कपिड़ा पाईंदियूं, पिटींदियूं कुटींदियूं आयूं, त हज़रत बीबी ज़ैनब थी फरमाई निसा ओ औरतूं तबकीना, रोज़ो थियूं, असांजे लुटियल काफ़िले खे ॾिसी रड़ियूं थियूं कयो, असांजे काफ़िले खे ॾिसी मातम थियूं कयो, कारा कपिड़ा क्या अथव, पर तव्हांखे ख़बर कान्हे का तक़्तुलुना रिजालुकुम व तबकीना निसाउकुम। अवां जे मर्दनि असांखे मारायो आहे, अवां वरी पिटियो कुटियो थियूं पियूं, इहो तव्हांजो ढंग आहे, अवां ते टिको लॻी वियो आहे, सो क़यामत ताईं कोन लहंदो आहे। दुनिया जो बच्चो बच्चो चवंदो त यज़ीद मलऊन आहे, यज़ीद लानत जो हक़दार आहे, यज़ीद अल्लाह जे महबूब जे बच्चनि जो दुश्मन आहे। अवां तया मयार लहंदी कान का, पर तव्हां ढंग कयो आहे।
इन जे बारे में मां हिकिड़ी दुआ थी कयांव, हिकिड़ी तव्हां खे दुआ थी कयांव। अव्हां ऐं अव्हां जा मुरीद क़यामत ताईं पिया पिट जो कुट जो या पिट कुट घर मां वेंदव ई कान। छा चयई? या पिट कुट तव्हांजे घर मां ॾाढे ॾाढे तव्हांजे घर मां कान वेंदी, छो त तव्हां मस्खरी थियूं कयो, मज़ाक था कयो, ठठोल था कयो। हाणे तव्हां ठठोल कयो, टिको कोन लहंदो, पर या अलीअ जे न्याणीअ जी दुआ अथव क़यामत ताईं पिया पिटजो। अवा सच ॿुधाए त हज़रत पाक दामन हज़रत बीबी ज़ैनब जी दुआ क़बूल थी या न? मालूम छो त कारो कपिड़ो करण पिटण कुटण यज़ीद जे घरां शुरू थियो आहे। हुसैन जी सुन्नत न आहे, हुसैन जे अहल बैत जी सुन्नत न आहे, यज़ीद जो तरीक़ो आहे। यज़ीद ॿाहिरि निकिरी थो अचे, अहल बैत खे घुराए थो, मांगर मच्छ वारा ॻोढ़ा वेठो गाड़े। सराशरी बुलंद आवाज़ आहे। वरी सलात बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हाणे अव्हां खां मां पुछां थो त कारो कपिड़ो कंहिंजो चओ दोज़खीअ जो? ॾाढे ॻाल्हाए कंहिंजो? पोइ जे मौलवी साहब हुजे, पेशमाम हुजे, पटको कारो ॿधी नमाज़ पढ़े, जाइज़ थींदी? कान थींदी। छाजे करे त कारो कपिड़ो ममनू आहे, कारो कपिड़ो मनो आहे, कारो पटको मनो आहे। आम तरह सां चवंदा आहिनि त नबी करीम कारो पटको ॿधो आहे। न न, महबूब कारो कपिड़ो ॿधो ई कोन्हे, न को पटको ॿधो आहे। हुज़ूर जो हिकिड़ो मख़सूस पटको हूंदो हो, उन जे मथां लोह जो टोप जंग जे मैदान में पाईंदा हुआ। पोइ जंग जे मैदान में उन लोहे टोप लॻण जे करे उनखे कट लॻी वई हुई। परे खां कारो ॾिसण में हूंदो हो, पर हक़ीक़त में कारो कोन हो। तंहिंजे करे पेशमाम खे कांच पाइण, कारी कमीस पाइण, चादर पाइण, पटको कारो ॿधणु मकरूह तहरीम आहे, शरीयत में जाइज़ कोन्हे को। अल्लाह ताला शर असांखे बचाए चयो आमीन। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, जंहिंमहिल यज़ीद ॿाहिरि आयो त रोए पियो। सचो पियो रोए या कूड़ो? ॾाढे ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए, क़ुरान खां पुछूं, टाइम थोरो ॾियणो पवंदो आहे। क़ुरान खां पुछूं। अल्लाह ताला जल जलालु मन वालू पंहिंजे पाक क़ुरान में फ़ैसिलो ॾिनो आहे। याकूब अलैहिस्सलाम खे यूसुफ जे भाइरनि चयो, याकूब जे पुटनि, बाबा यूसुफ तोखे प्यारो आहे, असांखे छॾ त वठी वञूंसि काॾे, रांदि खेॾाए चऊंसि। सलाह कहिड़ी त अबे खे प्यारो आहे, ॿाहिरि वञी क़तल कयूंसि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो नबी आहे। फरमाए थो, अखाफ अन याकुलहु ज़िब व अंतुम अनहु गाफिलून। ओ मुंहिंजा बच्चो, जेकॾहिं तव्हां यूसुफ खे वठी वेंदो, थी सघे थो तव्हां गफ़लत कयो, को बघड़ अचे खाई वञेसि, पोइ तव्हां छा कंदो? मुंहिंजे अखियुनि जो ठार यूसुफ रहिजी वेंदो। बघड़ खां सवा ॿिया बि जानवर हा, शींहं बि हा, पर हज़रत याकूब बघड़ जी ॻाल्हि इन जे करे कई त हो अॻुवाट ठाहियूं वेठा हा त मारे, पोइ अबे खे चवंदासीं बघड़ खाइयो। नबी तो अॻुवाट दिलि वारी ॻाल्हि ॿुधाए त जेका ठाहियो था असां मूंखे ख़बर आहे। इहो किसो डिघो आहे। वरी कंहिं ॿिए भेरे यूसुफ खे वठी विया, पीउ खां मोकिलाए, वञी खूह में उछलायूं। खूह में उछलाए चोलो अॻु में लाथो हूं, चोलो लाहे शाम जे टाइम ते खणी आया, चोले खे ॿकर कुही रत हणी आया। नहनु नस्तबिक़ु व तरकना यूसुफ इंद मताइना। ओ मौला, ओ बाबा, ओ याकूब, असां यूसुफ खे कपिड़ा ॾिना हा त वेह असां रांदि खेॾी वठूं, कोॾी कोॾी बिलाड़ो पे खेॾोसीं। पोइ यूसुफ कपिड़नि ते वेठो हो, आयो जो बघड़ त हिन खे टुकड़ा टुकड़ा करे चीरे खाई वियो आहे। हे ॾिस, चोलो तुंहिंजे आॾो पियो थी, हिन खे रत बि लॻल आहे, तूं इतबार कर। हज़रत याकूब चोलो खणी निहारे, कूड़ आख़िर कूड़ आहे, चवे थो यार बघड़ बि को ॾाढो सियाणो हो। यूसुफ खे खाधई, चक पातई, ज़ख़्मी कयई, मारे छॾियई, पर चोलो त फाड़ियई कोन को। छो त चोलो हथ जो लथल हो न। बा ॻाल्हायो, चोलो हथ जो, ॾाढे हथ जो, हुन इहा ॻाल्हि बि पर फाड़िणो। अड़े या त दिलि में सोचो त असां ग़लती थी वई आहे कि ॾाढो बघड़ सियाणो हो। अदा किताबनि लिखियो आहे त हिननि एतिरी ॻाल्हि कई त बघड़ खाई वियो। यूसुफ याकूब अलैहिस्सलाम घर में वेठो आहे। याकूब अलैहिस्सलाम
घर में वेठो आहे, पुटनि सां वेठो सलाह करे, पाण कड़ो बंदि पियो आहे त कड़े ते आवाज़ पियो अचे थूननि जो, जेका शइ को जानवर थूना हणे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम उथियो त ॾिसां छा आहे, अञा जो खणी ॿाहिरि दरवाज़े ते निहारे त सॼी घिटी बगड़नि सां भरी पई आहे, सॼी घिटी बगड़नि सां भरी पई आहे। याकूब अलैहिस्सलाम सां ॻाल्हाइण लॻा, ओ अल्लाह जा नबी, असां जानवर आहियूं, असां कोन ॻाल्हाईंदा आहियूं, पर असां ते तोहमत लॻी आहे त यूसुफ बगड़नि खाधो आहे। असां सफ़ाई पेश करण आया आहियूं, असां नबीअ जे वार जे बि वेझा कोन आहियूं, तुंहिंजे बचे खे खूह में फिटो करे आया थी। ये कूड़ी रत कूड़ा रोवण वारा वजाऊ इशा यबकून। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त शाम थी त शाम जे टाइम ते रोवंदा आया, चओ चओ रोवंदा आया, ॾाढे छा कंदा आया, केर हा भाइर, केर हा यूसुफ जा कातिल, चओ यूसुफ जा भाइर, यूसुफ जा कातिल शाम जो टाइम रोंदा आया। रत बि कूड़ी, रोवण बि कूड़ो, हाओ या न। साॻो नमूनो वा कूफे में घुराइण वारा बि पाण कूफन कागज़ लिखियो, विझी विच अलाह असीं ताबिया तुंहिंजा, तूं असांजो शाह, हे कर हेॾे आ तख़्तो ताबिया तुंहिंजे। मुरीद हुसैन जा घुराइण वारा, बेवफ़ाई करण वारा, हज़रत मुस्लिम खे मारण वारा, वरी काफ़िले में गॾिजी अचण वारा, वरी रोइण पिटण वारा बि पाण उहो साॻो कूड़ो चोलो अॼुकल्ह बि हले पियो, साॻो पींघो बि हले पियो, त घोड़ो बि हले पियो, सेज बि हले पई, अखियुनि जा कूड़ा गोढ़ा बि हलनि पिया, ऐं हरू भरू मल्हाईंदा हुआ शामे ग़रीब। छा कंदा साईं शामे, ॾाढे ॻाल्हि छा कंदा, ओ क़ुरान थो चए जाऊ इशा यबकून, शाम जे टाइम ते कूड़ा रोंदा आया। अलाह ताला फरमाए थो, इहो क़यामत ताईं कूड़नि जो रोअण हलंदो रहंदो। जे यूसुफ सां ठगी कई हूं, उहे साॻा ठग हूंदा जिन हुसैन सां ठगी कई आहे। दुआ कर छल अलाह तोखे हक़ नाहक़ सुञाणप जूं अखियूं अता फरमाए। वरी सलाह बुलंदा हुआ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन वालिही वसल्लम। जमल यजीद जे लश्कर में, यजीद जे कचहरीअ में काफ़िलो पहुतो आहे। हज़रत हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह अन्हु जो सिर थाली में रखियो अथनि, थाली में रखी यजीद जे आॾो पेश कयो वियो आहे त असांखे इनाम ॾे, असां तुंहिंजो बाग़ी मारे आया आहियूं। ॿिया सभु कैदी कचहरी में गिरफ़्तार थिया पिया आहिनि। यजीद जे हथ में लकुड़ आहे, पलीत छा थो करे, उन लकुड़ सां इमाम हुसैन आली मकाम जे ॾंदनि खे धक पियो हणे ऐं चवे पियो त तोखे अलाह जेका सज़ा ॾियणी ई सा ॾिनी अथई, मुंहिंजी मुखालफ़त कई, हाणे सज़ा चख। उते हिकिड़ो मुस्लमान वेठो आहे, पोढ़ो आहे, महबूब पाक जी हुन ज़ियारत कई, उथी बीठो आहे, चवे थो यज़ीद भली मूंखे मार, तरार वहाए, पर लकुड़ परे कर, जंहिं जाइ ते लकुड़ थो हणी, इन जाइ ते मां मुहम्मद खे चुमियूं ॾींदे ॾिठो। इन ददन ते, इन चपन ते रसूलुल्लाह जा चप हा, पोइ ते कर। यज़ीद थो चवे कुराड़ो न हुजाए हा, कुराड़ो न हुजी हा, पोड़ो न हुजी हा त माराए छॾाए हा, चए भली माराए पर मुहम्मद जे बचे जी तौहीन न कर। हाणे माण्हू था चवनि त यज़ीद जो ॾोह कोन हो, अबा धक पियो हणे, ख़ुशूं पियो करे, पलीत जो ॾोह हुयो या न? वॾो ज़ालिम हो, वॾो मुजरिम हो। इमाम हुसैन आली मकाम जो सिर साम्हूं पियो आहे, यज़ीद सां गॾु पुटु वेठो आहे तख़्त ते, इमाम ज़ैनुल आबिदीन जो फर्ज़ंद हज़रत सुहिणो ज़ैनुल आबिदीन, इमाम हुसैन जो फर्ज़ंद, इमाम हुसैन जो फर्ज़ ज़ैनुल आबिदीन हेठि वेठो आहे। पुट खे चयईं, ओ मुंहिंजा पुट, तुंहिंजे पीउ जी अॼु कीअं फतह थी आहे, ॾिस हुसैन बग़ावत कई कीअं ख़तम थी मुंहिंजे आॾो पियो आहे। हाणे तूं चओ मुंहिंजो पुटु हुसैन जे पुट खे त ॿाहिरि निहार कीअं था नगारा वॼनि, ॿाहिरि निहार कीअं था दोहल वॼनि, ॿाहिरि निहार कीअं था नारा लॻनि, मुंहिंजे बाबे जी हुकूमत ज़िंदाबाद लॻी पई आहे। चयसि यज़ीद जो पुटु शुरू थी वियो, ओ ज़ैनुल आबिदीन, तुंहिंजे पीउ जो हाल इहो आहे, मुंहिंजो बाबो तख़्त ते आहे, तुंहिंजे पीउ जी हुकूमत ख़तम, मुंहिंजे बाबे जा नगारा वॼनि था पिया। सोणे साबिर ज़ैनुल आबिदीन ज़ुबान मां अखर कोन कुछो आहे, ख़ामोश चुप कयो वेठो आहे, छो त इन्नल्लाह मा साबिरीन, का वर्दी कोन थो ॾिए पियो। हो बार बार पियो चवे, ॿुध नगारा मुंहिंजे बाबे जा, ॿुध दुहल मुंहिंजे बाबे जा। इमाम साहिब ख़ामोश आहे। अञा टाइम इहो हलियो पे ॻाल्हियुनि जो त शहर मां जामे मस्जिद मां बांग शुरू थी। छा शुरू थी?
मुअज़्ज़िन ते अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, सब चुप थी विया। वरी चई अल्लाहु अकबर, छो त मुस्लमाननि जो त मुल्क हो न। वरी चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। हाणे मुअज़्ज़िन थो चवे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जमल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो ऐलान मुअज़्ज़िन कयो आहे, ज़ैनुल आबिदीन चुप नथो करे। हाणे ज़ुबान खोले थो, चवे थो ओ यज़ीद जा पुट, तुंहिंजे बाबे जा नगारा बंदि थी वेंदा, दोहल बंदि थी वेंदा, पर अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो आवाज़ क़यामत ताईं हलंदो रहंदो। तुंहिंजे बाबे जो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह, हक़ चार यार यार। ओ यज़ीद जा पुट, तुंहिंजे बाबे जा नगारा तूल तमामा दोहल तमामा ये बंदि थी वेंदा। तुंहिंजे बाबे ते दुनिया लानत कंदी रहंदी, पर मुंहिंजे बाबे मुहम्मद जो नारो मशरिक़ खां मग़रिब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं, ज़मीन खां लामकान ताईं, क़यामत ताईं हलंदो। अब हले थो या न? इहो मुंहिंजे सोणे हुसैन जी फतह याबी आहे, मुंहिंजे महबूब जो नारो आहे। दुआ कर अल्लाह ताला असांखे अहल बैत जी मोहब्बत ते अर्ज़ कयां। पर अॻु में इहो तव्हांजे ज़हन में ॻाल्हि अर्ज़ कंदुसि त पोयां छा थियो। इमाम साहिबनि जे जिस्म खे इमाम साहिब जे हुबदारनि, मुरीदनि, वास्तेदारनि, अहल बैत जे ॿियनि फर्दनि जिन खे शहीद कयो वियो, उन्हनि जे जिस्मनि खे दफ़न कंहिं कयो, उहे कीअं दफ़न थिया, इहो अॻु में ॿुधाए पोइ अॻिते हलूं था। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आ, इन्नल्लाह ताला युअय्यिदुल इस्लाम बिरजुलिन फासिकिन। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ त रब जी ज़ात बाबरकात ईअं भी कंदो आ जो कंहिं फासिक, फाजिर, ज़ालिम ऐं बेदीन जे हथां अल्लाह दीन जी मदद कराईंदो आ। अल्लाह जो शान आहे। अल्लाह मदद वठे, दीन जो कमु वठे त फासिक खां, फाजिर खां, बेदीन खां त दीन जो कमु वठे त ख़ुदा जी मर्ज़ी आहे। हिकिड़ो शख़्स आहे जंहिंजो नालो आहे मुख़्तार